मिठियाणी वेझो ॻोठ मलाणो चौहाण वासी औरत ग़ज़ाला ज़ाल नज़ीर अहमद खोखर जो मुंबई नाटगढ़ बिरादरी जे माण्हुनि पारां तशद्दुद कयल एहतजाज हिन वक़्तु सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त काफ़ी अरिसो खां नाले शाइस्ता धीअ अजन टगड़ जेका पिणु साॻी ॻोठ मलाणो चौहान जी रहिवासी आहे उहा मुंहिंजे मुड़ुसु नज़ीर अहमद खोखर जे नाले थियल हुई, जंहिंखे संदसि पीउ अजण तगड़ लालच में अची पैसनि एवज़ ॿिए हंधि शादी करणु चाहे पियो, जंहिं ते संदसि धीअ शाइस्ता घरां निकिरी मुंहिंजे मुड़ुसु नज़ीर अहमद खोखर खे नामालूम हंधि खणी वई। अहिड़ी ख़बर पवण ते मंसूर टगड़ इम्तियाज़ ऐं ॿिया हथियार कुहाड़ियुनि ऐं लठियुनि सां मुंहिंजे घर में दाख़िल थी घर में ॾाहण जे सां गॾु मूंखे कुहाड़ियुनि ऐं लठियुनि सां वसकारो करे ॾिनो ऐं घर खे ॿाहि ॾिनी। घर में पियल सोना ज़ेवर 5 लख रुपया रोक रक़म रक्षा काहे फरार थी वञे। इतलाती मिठियाणी पुलिस पहुची मूंखे तिबी इमदाद लाइ हेल्थ सेंटर मिठियाणी मुंतक़िल कयो वियो। वधीक हुन चयो त हिन वक़्त ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। हुन मां मूंखे जानी माली नुक़सानु आहे, ख़तरो आहे। हुन SSP नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो त मूंखे रोक रक़म सोना ज़ेवर रक्षा वापसि ॾियारियो वञे, न त ॿी सूरत में मां थाणे अॻियां पाण मथां पेट्रोल हारे ॿाहि ॾेई ख़ुदकुशी करे छॾींदुसि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।